अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशर फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी, सिंध जे नामियारे क़ौम परस्त अॻुवान सिंध सागर पार्टी जे चेयरमैन अज़ीज़ुल्ला ॿोह्यो जी यादि में ताज़ियती मेड़ाको सिंध सागर पार्टी ऐं सिंधी अदबी संगत शाख नौशर फिरोज़ पारां प्रेस क्लब नौशर फिरोज़ में मल्हायो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे पार्टी के मरकज़ी अॻुवान अब्दुल मजीद मरीअ चयो त अज़ीज़ुल्ला ॿोह्यो इल्म जो दरिया हो, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी कलमी पोरे लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। बिज़म रूह रियाण जे ज़िले सदर इक़बाल हुसैन मेमण चयो त अज़ीज़ुल्ला ॿोह्यो वॾो दाना इंसान हो। हू अॼु असां में जिस्मानी तौर मौजूद नाहे, पर संदसि यादूं हमेशह रहंदियूं। सिंधी अदबी संगत शाख के सेक्रेटरीट ऐं मेज़बान सागर यूसुफ मंगीअ चयो त अज़ीज़ुल्ला ॿोह्यो देशभक्त ऐं सिंध जो सचो सपूत हो, जंहिंजो नज़रियो अॻु बि सिंध हुई ऐं पोइ बि सिंध हुई। प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो चयो त अज़ीज़ुल्ला ॿोह्यो मौलाना अब्दुल्ला सिंधीअ जे नज़रिए जो सचो ऐं आख़िर ताईं निभाईंदड़ शख़्स हो, जंहिं जूं यादूं ऐं सिंध सां मोहबतूं यादि रहंदियूं। उन मौक़े ते अज़ीज़ुल्ला ॿोह्यो जो फर्ज़ंद फैसल ॿोह्यो, ख़ादिम हुसैन मरी, एजाज़ ममनाई, इशफ़ाक़ अहमद तगर, ममताज़ दंगराज, अमजद मेमण ऐं ॿियनि अज़ीज़ुल्ला ॿोह्यो जे इल्म अदब सियासत ते वीचार वंडिया। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।